हाणे तो बाबा असांजा नौजवान मुल्हिद पिया थियनि मुल्हिद 50% असांजा नौजवान मुल्हिद थिया यूनिवर्सिटी में कॉलेजन में चंगा भला पढ़ियल लिखियल डॉक्टर प्रोफेसर इंजीनियर चवंदा अलाह आहे छा चवंदा अलाह आहे ई कोन चवंदा ये नेकी आहे ये बदी आहे ये सवाब आहे ये गुनाह आहे कंहिं तव्हांखे चवंदा कंहिं तव्हांखे चयो आहे त ही नेकीअ जो कमु आहे ही गुनाह जो कमु आहे ये असांजा नौजवान पढ़ियल लिखियल अलाह तव्हां सां ॻाल्हायो आहे चवंदा बाबा क़ुरान मजीद में रब चयो आहे पंहिंजे नबीअ ने रसूलनि सां रब ॻाल्हायो आहे चवंदा ही क़ुरान अरबी तरानो ही अरबन जूं आखाणियूं आहिनि कासमाबाद में असांजो जमात जो तबलीग जमात जो साथी 4 महीना अंदरूं लगल 7 महीना ॿाहिरूं लगल रोए पियो चए पियो साईं मुंहिंजो पुटु ईसाई थी इन्हनि मुल्हिदनि जो चई दहरा कम्युनिस्ट कामरेड ही सूफ़ी मांझी फ़कीर वारा इन सभिनी जो नज़र इहो चवंदा मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत फ़रसूद ऐं बेकार थी चुकी आहे नबी जे शरीयत जी ज़रूरत ई कान्हे चवंदा ही हज मुल्लनि जो मेलो हज ते छो था वञनि फज़ूल पैसा ये असांजे मुसलमाननि जा बच्चा था उन्हनि जी निशानी इहा अथव तव्हां जलसो रखाईंदो न उस्ताद रहीम जलसो रखाईंदो त बाबा हाल में ईंदा ख़ैरात थींदी जमात जो ईमान ताज़ो थींदो चवंदा जलसो छो था रखायो 10-15 लख ख़र्च ईंदो ये मौलवी के बरेलिन के गाड़ियों ॾींदा के शीयन के पीपीआरनि के लीगन के 15-15 हज़ार किरायो मौलवी जोगियारनि खे ॾींदो ये पैसा ग़रीबनि खे ॾे चवंदा ये पैसा ग़रीबनि खे ॾियो हज ते छो था वञो फज़ूल पैसा ॾे पैसा ग़रीबनि खे ॾियो इन्हनि मुल्हिदनि जी निशानी इहा अथव असांजो हिकिड़ो मौलवी साहिबु जलसो रखायो तो ॻोठ वारनि खे चई त बाबा 4-5 लख ख़र्च ईंदो हाल में ईंदा ख़ैरात थींदी त हिकिड़ो पढ़ियल लिखियल उन चयो छो था इहो जलसो करायो 5 लख ख़र्च था कयो इहे ग़रीबनि खे ॾियो ऐं 8 ॾींहं अॻु में उन पंहिंजे पुट जी शादी कई 12 लख कंजरनि खे ॾियो 12 लख कंजरनि खे ॾिनई मौलवी साहब चयसि त जेके तो कंजरनि खे 12 लख पैसा ॾिना उहो पंहिंजे पिणे खे सवाब बख़्शे छॾ फरियाल टालपुर धी जी शादी कई आबदा परवीन खे 4 करोड़ ॾिना ॿियो लाहौर जो हिकिड़ो कंजर 4 करोड़ उनखे ॾिना इहे पैसा ग़रीबनि खे छो पिया ॾियो ऐं जलसो थे दीन जो कम थे तो छो था करायो जलसो ये गरीब के पैसा खुदा जो वास्तो तो पंहिंजे औलाद के बचायो औलाद मुल्क थी वेंदी 100 सिधो चवनि था असांखे मुल्लनि जी शरीयत न खपे अयाज पली जो तकरीर में पियो चए त तव्हांखे मक्को मदीनो मुबारक असांखे जापान ऐं कैनेडा मुबारक तव्हां मुल्ह वञो मखे मदीने असां जापान वेंदासीं इंग्लैंड वेंदासीं तव्हांखे कुदरत मके मदीने थी ॾिसण में अचे असां इंग्लैंड में ॾिसंदासीं हिकिड़ो बि को कामरेड ॿुधो त मस्जिद में आयो मंदरनि में ज़ालुनि समेत ईंदा मस्जिद में न ईंदा मंदरनि में ईंदा को हिंदू छोकरो या छोकरी मुसलमान थींदा त पेट में वकड़ पवंदनि त हे मुसलमान छो थी इहो हिन वक़्त में फितनो हले थो मीरपुर साकरो में हिकिड़ी माई
मुसलमान उन स्कूल में रुगो दीनियात पढ़ाई इस्लामियात स्कूल में बाबा हिंदू छोकरा हूंदा गैर मुस्लिम तो उन ते कावड़िया असांजा मुल्क तो हिंदुन के तबलीग छो कई सरदार शाह उनके सस्पेंड करे छॾियो मां तव्हां खां पुछां थो छा ही इसराइल आहे छा ही सिंध इसराइल आहे छा ये अमेरिका जो मुल्क आहे छा जिते असां तबलीग न कई ये सिंध बाबुल इस्लाम आहे ये मुल्क पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह जे नाले ते वरितो वियो असां त हर जाइ ते दावत ॾींदासीं असां त होटल में भी दावत ॾींदासीं मंदिर में भी दावत ॾींदासीं इमाम बारगाह में भी दावत ॾींदासीं दरगाहुनि ते भी दावत ॾींदासीं असांजे तबलीग जमात वारा त रेड़नि वारनि खे भी दावत ॾियनि पिया दुकानदारनि खे भी दावत ॾियनि पिया कि हारी ज़मीन ते बीठा आहिनि त उन्हनि खे भी दावत ॾियनि पिया असां त सभिनी खे दावत ॾई सरदार शाह के सरदार शाह आहे या मेजवान शाह आहे ही केरु थींदा आहिनि जो असांखे रोकिन दावत दारुल उलूम देवबंद जो मक़सद पहिरियों इहो दावत आम कयो टे मक़सद आहे दारुल उलूम देवबंद पहिरें नंबर ते दावत आम कयो जिथे वियो हुते रब जे दीन जे तरफ़ दावत ॾियो जीअं असांजे तबलीग जमात बस जे सीट ते वेहंदा त जेको भरिसां हूंदो त उनखां हाल अहवाल वठी उनखे दावत ॾींदा होटल ते वेंदा तो उते भी दावत ॾींदा ज़मीन ते वेंदा तो उते दावत ॾींदा दावत आम कयो हर जाइ ते दावत ॾींदा मुसलमान खे भी दावत ॾियणी आहे गैर मुस्लिम खे भी दावत ॾियणी आहे असां अमेरिका बर्तानिया में उते असांजा मुसलमान गैर मुस्लिमनि खे दावत ॾियनि पिया ऐं हिते असां हिंदुनि खे दावत न ॾियूं अॼु वाइदो कयो त असां हर जाइ ते दावत ॾींदासीं असांजो इस्लाम सचो मज़हब असांजे तबलीग जमात जा साथी वञनि पिया फिलिपाइन गैर मुस्लिमनि जो मुल्क आहे पोइ कराची में जहाज ते वेठा सभु फिलिपाइनी वेठा जहाज मथे हलियो 50,000 फुट मथे त अमीर साहब चयो त हाणे हिननि खे दावत कीअं ॾिजे सभु चयो सुभान अल्लाह तो एक साथी जो से आजान चेजे आजान में भी दावत है उते जहाज में आजान ॾिनो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलात हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह जिन्होंने साथी जहाज में आजान जो शुरू कई तो जेके भी फिलिपाइनी हुआ मर्द औरतूं सब खामोश थी विया केतिरनि औरतुनि पंहिंजे मथे ते पोती रखी अल्लाह जे नाले जो एॾो असर सख़्तो तारी थी विया जीअं जो उन मुअज़्ज़िन आज़ान पूरी कई त ॿ फिलिपाइनी औरतूं हुयूं उन मुअज़्ज़िन वटि आयूं चऊं त असांखे कलमो पढ़ा त असां मुस्लमान थियूं सभु चयो सुभान चए पोइ असां उनखे जहाज में उनखे मुस्लमान कयोसीं उन्हनि को असां पुछा कईसीं कहिड़ी ॻाल्हि जे करे तव्हां इस्लाम खां मुतासिर थियूं त उन्हनि माइनि चयो असां इस्लाम जो मुतालियो त कयो पर असांखे ख़बर कान हुई त इस्लाम जा पोइ लॻ कड़ा पर जन महिल तो आज़ान ॾिनी त असां अखियुनि सां ॾिठोसीं त हिकिड़ी नूरानी तजली जेका तुंहिंजे मथां किरे पई सॼो आहे नूरानी तजली तोखे ढके वई असांखे यकीन थियो त इहो ई मज़हब सचो इस्लाम वारो मोहम्मद मुस्तफ़ा जो मज़हब आहे इन जे करे असां कलमो पढ़ी करे असांखे हर जाइ ते दावत ॾियणी आहे हर कंहिंखे दावत ॾियणी आहे इस्लाम असांजो सचो मज़हब ही केरु थींदा आहिनि असांखे जलण
मां तव्हां खां पुछां तो कुत्तो हराम आ बकर हलाल आ, इहो कंहिं तव्हांखे ॿुधायो? या त शरीयत आ, या त मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम है। मदरसन में असांखे या तालीम मिली आ। अगर ज़ालिम जे करे तू शरीयत को बेज़ारी त मुल्लन जी शरीयत असांखे न खपे, तो बग्गो बकर कुई करे देग में विझ, बग्गो कुत्तो कुई करे देग में विझ, तुंहिंजे लाइ ॿई जाइज़। मां तव्हां खां पुछां तो जापान वारा कुत्ता खाईंदा आहिनि कि न? चाइना वारा कुत्ता गॾा खाईंदा आहिनि कि न कोन खाईंदा? ऐं ही जेके चवनि था असांखे शरीयत मुल्लन जी न खपे, ये ॿाहिरि मुल्कनि में कुत्ता जा गोश्त वञी खाईंदा। असां वटि सबूत आहे, ये सूअरनि जा गोश्त उते खाईंदा, हिते लोक जे लॼ खां कोन था खाइनि। मां तव्हां खां पुछां तो भेण, अबे जी धी निकाह में हराम आ, चाचे जी धी सौट निकाह में हलाल आ, इहो कंहिं तव्हांखे ॿुधायो? या त शरीयत आ। हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम व बनातुकुम व अखवातुकुम व अम्मातुकुम व खालातुकुम व बनातुल अख व बनातुल उख्त व उम्महातुकुम अल्लाती अरज़ानकुम व अखवातुकुम मिनर रज़ाअ। चौथो सिपारो सूरत निसा, सिपारे जी आखिरी आयत रब फरमा तव्हां जूं मायरूं तव्हां ते हराम, तव्हां जूं न्याणियूं तव्हां ते हराम, तव्हां जूं भेनरूं तव्हां ते हराम, तव्हां जूं भाटियूं तव्हां ते हराम, तव्हां जूं भाणेजूं तव्हां ते हराम, तव्हां जूं मासियूं तव्हां ते हराम, तव्हां जूं पुफियूं भी तव्हां ते हराम आहिनि, तव्हां जूं ससूं ज़ाल जी माउ उहा भी तव्हां जी माउ आहे, उहा भी तव्हां ते हराम अथव। तव्हां जूं रिज़ाई मायरूं जंहिंजो तव्हां खीर पीतो आहे उहा भी तव्हां ते हराम। रिज़ाई भेण जा तव्हां सां गॾु खीर पीतो आहे उहा भी तव्हां ते हराम। तव्हांजे ज़ाल जी भेण साली जेसि ताईं हीअ ज़ाल तव्हांजे निकाह में आहे, कुरान तो फरमा उहा साली उहा तव्हां ते हराम अथव। वल मुहसनातु मिनन निसा, रब फरमा जेके औरतूं तव्हांजे निकाह में न आहिनि ये सभु तव्हां ते हराम आहिनि, ये तव्हां जूं मायरूं भेनरूं अथव न्याणियूं। अड़े ज़ालिम जे करे तूं चवीं थो त मूंखे शरीयत मुल्लन जी न खपे, तो कुत्तनि ऐं ॿिलनि वांगुरु पंहिंजी ज़िंदगी गुज़ार। मां तव्हां खां पुछां थो कुत्तनि खे शनास आहे त हीअ माउ आहे, हीअ भेण आहे, हीअ धीउ आहे? ही जेके चवनि था न असांखे जापान वारा कैनेडा वारा वणनि था, अमेरिका बर्तानिया वारा असांखे वणनि था, यूरोप में 99% नस्ल कोन्हे, 99% माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंखे पंहिंजे पीउ जो पतो कोन्हे, न चाचे जो पतो, न नाने जो पतो, न ॾाॾे जो पतो। कंप खे न पीउ जी ख़बर आहे, न नाने जी ख़बर अथसि, न ॾाॾे जी ख़बर अथसि। 99% माण्हू तुंहिंजा बेनस्ल आहे। खुदा जी ज़ात जो कसम आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जो थोरो तव्हां क़यामत ते लाहे न सघंदा। ही अबो अथव, ही चाचो अथव, ही मामो अथव, ही नानो आहे, ही ॾाॾो आहे, ही सौट, ही मासात आहे, ही मारोटनि, ही पुफाटनि, ही अम्मा आहे, हीअ भेण आहे, हीअ मासी आहे, ही पुफी आहे, इहे रिश्ता इस्लाम में। नबी साईं जो थोरो क़यामत ते तव्हां लाहे न सघंदा। असांखे इंसानियत सेखारी कान। ही चवंदा न रहमान जे पासे न शैतान जे पासे, असां इंसान जे पासे। या इंसानियत तव्हांखे सेखारी कान। यूरोप में इंसानियत, इस्लाम खां अॻु में इंसानियत हुई। इस्लाम खां अॻु में औरत जी क़ीमत छा हुई? औरत जानवरनि वांगुरु हूंदी, जानवरनि वांगुरु। जीअं तव्हां बकरी काहे वेंदा हो न, फलाणे जो धण उते बकर भलो आहे। इस्लाम खां अॻु में औरत कीअं काहे वेंदा?
बाबा फलाणो नस्ल भलो आहे 15 ॾींहं खनि उते रहायो जो उतां जो नस्ल पैदा थिए शादी शुदा माई खे कीअं छॾे ईंदा जीअं तव्हां ॿकरीअ खे मेंह खे ढॻीअ खे वागल में छॾे ईंदा हो त फलाणो ॿकर भलो आहे फलाणो ढॻो भलो आहे इस्लाम खां नहीं आहे तव्हांजो पैसो ख़तम थी वेंदो 15 ॾींहं वॾे खे वटि छॾे ईंदा ज़ाल त कमाए तव्हांखे शर्म नथो अचे तव्हां नबी साईं जी शरीयत ते मोहम्मद मुस्तफ़ा जे इस्लाम ते एतिराज़ था चओ था त शरीयत फरसूदा थी चुकी मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत बेकार थी ऐं सौ सिधो चवनि था ही साहबा जेको जिहाद कयो जिहाद न हो इहो फसाद हो इहो जबर हो इहो फितनो हले पियो हिन वक़्त में ख़ुदा जो वास्तो तो पंहिंजे औलाद खे इन फितने खां बचाए